अवामी तहरीक जी स्टैंडिंग कमेटी इहो फ़ैसिलो करे चुकी आहे त हिन सुप्रीम कोर्ट जी पिटीशन में अवामी तहरीक धुर बणजंदी। अॼु सिंध बचायो कमेटी बि उहो ई फ़ैसिलो गॾियल तौरु कयो आहे त सिंध बचायो कमेटी हिन सॼे फ़ैसिले में धुर बणजण लाइ इंटरवीनर जी दरख़्वास्त ॾींदी ऐं ॿियूं पॉलिटिकल पार्टीज़ जेके ॾियणु चाहिनि, जेके मुतासिर हुजनि दहशतगर्दी जूं। अॼोके इजलास में इहो फ़ैसिलो कयो वियो आहे त आदमशुमारी जा जेके रिज़ल्ट्स आहिनि उन्हनि खे सिंधी क़ौम रद्द करे थी ऐं उन में मख़सूस ॻोठनि ऐं ज़िलनि में ग्रोथ रेट ॾेखारियो आहे 1.5% ऐं 3% ऐं कराची जे 2 ज़िलनि में 13% ग्रोथ रेट ॾेखारियो वियो आहे ऐं हैदराबाद जे हिकिड़े तइलके में बि 13% ॾेखारियो आहे। हिनखे रद्द थी करे ॿियो सिंध बचायो कमेटी तरफ़ां ऐं सिधे उन्हनि समूरनि माण्हुनि खे जिन जा बच्चा भाउर भेनरूं भाउर क़तल थिया कराची में 1985 खां वठी हेसि ताणी ऐं उनखे हिकिड़ी मख़सूस तंज़ीम ऐं मख़सूस दहशतगर्द गिरोहनि उन्हनि खे क़तल कयो, उन्हनि जा वारिस असांखे उन्हनि जा अंग अखर नाला लिखी मोकिलीनि त असीं उन्हनि जा तफ़सील सुप्रीम कोर्ट में ॾींदासीं ऐं अवामी तहरीक तरफ़ां सुप्रीम कोर्ट में असीं मौक़िफ़ रखंदासीं। सिंध बचायो कमेटी बि रखंदी त उन्हनि खे सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां मुआवज़ो ॾियारियो वञे ऐं दहशतगर्दनि खे गिरफ़्तार कयो वञे।